नासिम ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं जामशोर मां। जामशोरे वेझो कार कल्टी थियण सबब 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंडस हाईवे ते कार कल्टी थी पई, जंहिं सबब औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ जामशोरे मां शेयर कयूं पिया। जामशोरे वेझो कार कल्टी थियण सबब 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंडस हाईवे ते कार कल्टी थी पई, जंहिं सबब औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। हादसे बाबति तव्हां खे आगाह कयूं पिया। जामशोरे वेझो कार कल्टी थियण सबब 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंडस हाईवे ते कार कल्टी थी पई, जंहिं सबब औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। हादसे बाबति तव्हां खे आगाह कयूं पिया। जामशोरे वेझो कार कल्टी थियण सबब 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंडस हाईवे ते कार कल्टी थी पई, जंहिं सबब औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ जामशोरे मां शेयर कयूं पिया। जामशोरे वेझो कार कल्टी थियण सबब 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंडस हाईवे ते कार कल्टी थी पई आहे, जंहिं सबब औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जामशोरे मां तफ़सील मालूम कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर रहीम बख्श बलोच खां। जी रहीम बख्श बलोच, हादसे बाबति आगाह कजो। मारवी ही खानोट भरसा इंडस हाईवे ते तेज रफ्तार कार जो टायर बस्ट थियण सबब कार कल्टी थी पई आहे। कार कल्टी थियण जे नतीजे में एक औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खानोट भरसा दादूअ खां हैदराबाद तरफ़ ईंदड़ तेज रफ्तार कार जेको आहे सो खाईअ में किरी पई आहे, जंहिंजे सबब 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे मक़ामी माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत तालका अस्पताल माजद पहुचायो, जिते सहूलतूं न हुअण सबब जेके ज़ख़्मियुनि खे जामशोरो जी लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मां खे ॿुधाईंदो हलां त जॾहिं त 2 ज़ख़्मियुनि जी हालत जेका सो गणती जोगी ॿुधाई पई वञे, जिन खे हैदराबाद जी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी महिरबानी रहीम बख्श बलोच तफ़सील जे लाइ।